अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो, उम्मीद है सब ठीक ठाक ऐं मज़े में हूंदो। अचो त अॼु असां MCQs ते डिस्कस कयूं। पहिरियों MCQs असांजो आहे, इफ यूरेनियम 92 to 35 decays by emitting 2 alpha particles, 1 beta particle and 2 gamma rays, the new daughter element Y is। हाणे ॾिसो, असांजो यूरेनियम मटीरियल आहे, यूरेनियम असांजो आहे, उनजो 92 एटॉमिक नंबर आहे, 235 उनजो छा आहे एटॉमिक मास। हाणे ॿुधायो त घणा अल्फा पार्टिकल्स डीके था थियनि? 2। जेकॾहिं 2 था थियनि तव्हांखे ख़बर हूंदी त अल्फा 2 4 हूंदो आहे, माना उनजो एटॉमिक नंबर 2 टाइम्स डिक्रीज़ थींदो आहे ऐं एटॉमिक मास 4 टाइम्स। लेकिन हिते घणा अल्फा पार्टिकल्स आहिनि? 2 अल्फा पार्टिकल्स। पोइ हिन मां असां हीअं चई सघूं था त मास मां -4 कयूं ऐं -4 कयूं, क्लियर? ऐं हिन मां घणो कयूं? -2 क्लियर बाबा? हाणे ॾिसो 1 बीटा, हाणे बीटा जॾहिं इमिट थींदो आहे त उन सिर्फ़ ऐं सिर्फ़ उनजे एटॉमिक नंबर ते इफेक्ट पवंदो आहे। 1 एटॉमिक नंबर ते यानी कि उन ते इफेक्ट पवंदो आहे। हाणे हिते ॻाल्हि आहे त असां पढ़ियोसीं बीटा डीके में या त उनजो एटॉमिक नंबर इंक्रीज़ थींदो आहे 1 टाइम या त डिक्रीज़ थींदो आहे 1 टाइम। लेकिन ज़हन में रखो, जॾहिं बि जनरली इहो क्वेश्चन थिए त बाबा हिकु बीटा पार्टिकल इमिट थो थिए या बीटा पार्टिकल इमिट थो थिए, त ज़हन में रखो हमेशा उन वक़्तु बीटा पार्टिकल दौरान सिर्फ़ असां छा कंसीडर कंदासीं? इलेक्ट्रॉन जी इमिशन, पॉजिट्रॉन जी न। ज़हन में रखो जनरली जॾहिं बि बीटा पार्टिकल इमिट थींदो तॾहिं हमेशा इलेक्ट्रॉन जी इमिशन कंसीडर कंदा आहियूं, ऐं जॾहिं बि इलेक्ट्रॉन इमिट थींदो आहे त Z इंक्रीज़ थींदो आहे 1 टाइम। ज़हन में रखिजो, जॾहिं बि इलेक्ट्रॉन इमिट थींदो यानी इमिशन ऑफ नेगेटिव बीटा डीके थींदी आहे त उन वक़्तु Z 1 टाइम इंक्रीज़ थींदो आहे, क्लियर? हाणे इन ज़हन जे मुताबिक़ हाणे जेकॾहिं हिते असां वठूं था त बीटा हिकिड़ो यानी इमिट थियो आहे त हिते बीटा माना इलेक्ट्रॉन, ऐं जॾहिं बि इलेक्ट्रॉन इमिट थींदो त माना हिकु Z इंक्रीज़ थींदो माना प्लस थींदो। पोइ हिते चई सघां थो हीउ प्लस आहे। हाणे 2 गामा, हाणे गामा जॾहिं बि इमिशन थींदी आहे, गामा जी न एटॉमिक मास ते को फ़र्क़ु पवंदो न एटॉमिक नंबर ते। त हाणे ॾिसो कैलकुलेशन कयो, बाक़ी घणा बचा? हाणे ही 8 माइनस थींदा 235 मां, 8 माइनस थींदा 235 मां, त पोइ बाक़ी बचंदो 227, क्लियर? ऐं ही थींदा घणा हिन मां माइनस? ॾिसो बाबा, ही हिन मां ॾिसो घणा माइनस थींदा, हिन मां ॾिसजो घणा माइनस थींदा, माना माइनस जा 4 प्लस जो 1 आहे, माना 3 कट थींदा, 3 माइनस थींदा। त पोइ बाक़ी घणा बचा? 92 मां 3 विया त 89 बचंदो। त ॾिसो 227 ऐं 89 वारो ऑप्शन कहिड़ो आहे? ॾिसो, छा A आहे? नो। B आहे? यस B आहे। न ही आहे न ही आहे। ॾिसो त इहो कॉन्सेप्ट अथव तव्हांजे हवाले सां। ईअं ई जेकॾहिं मां तव्हां खां क्वेश्चन पुछां त जेकॾहिं असांजो एलिमेंट हुजे Ra रेडियम माना 88 ऐं 228, 228 ऐं 88 उनजो एटॉमिक नंबर रेडियम जो हूंदो आहे। जेकॾहिं मां तव्हां खां पुछां त जेकॾहिं हिन जे ज़रिए 3 अल्फा पार्टिकल इमिट थिया, 3 अल्फा पार्टिकल, त ॿुधायो हिन जो रिज़ल्टेंट न्यूक्लियस छा ईंदो? रिज़ल्टेंट न्यूक्लियस छा ईंदो? सोचे वठो जल्दी। सपोज जेकॾहिं उहो Y आहे, डाटर आहे, त Z ऐं उनजो छा थींदो? A, माना घणा टाइम्स माइनस थींदो? 3 अल्फा, माना -4 -4 -4, ऐं हेॾां 3 -2 -2 माना माइनस जा 6 कट कयो ऐं माइनस जा 12 कट कयो। कंहिंमां? 228 मां माइनस कयो घणा? 12, ऐं 88 मां माइनस कयो घणा? -6। त ॿुधायो त हिते घणा बचा? त घणा थींदा? ही थींदा 228 मां 12 मां कट, 228 मां 12 कट कयूं त बाक़ी वञी घणा बचंदा? 216, ऐं हिते घणा बचंदा? 88 मां 6 माइनस कयूं त थींदो छा? बाक़ी 82 वञी बचंदा। त ज़हन में रखो, उहो डाटर एलिमेंट जंहिंजो एटॉमिक रेडियम जे मुताबिक़ एटॉमिक नंबर वञी छा बचे?
82 ऐं एटॉमिक मास छा वजे 216 कॾहिं जॾहिं 3 अल्फा इमिट थियनि, जॾहिं 3 अल्फा इमिट थियनि तॾहिं असांजो ही थींदो। क्लियर बाबा, शाबाश। हाणे अॻियां ॾिसो ॿियो क्वेश्चन। इन न्यूक्लियर फिजिक्स द मास डिफेक्ट इज रिफर्ड टू छा, हाणे तो डेफिनेशन तो पूछे छा जी, मास डिफेक्ट दी डेफिनेशन, सिर्फ मास डिफेक्ट दी डेफिनेशन। difference in masses of free neutrons and protons, difference in masses of free neutrons and bounded nucleus, difference in masses of free nuclear constituent and bonded nucleus, difference between atomic mass and atomic number। हाणे ॾिसो पहिरियों त मासिस ऑफ फ्री न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन त थींदो ई कोन, छो जो मास डिफेक्ट जी डेफिनेशन तव्हां पढ़ी आहे लेक्चर जे दौरान। डिफरेंस इन मासिस ऑफ फ्री न्यूट्रॉन्स त रुगो कोन हूंदा, ठीकु आहे, बॉन्डेड न्यूक्लियस इहो बि कोन थींदो, छो जो न्यूक्लियस में केरु केरु हूंदा आहिनि, सिर्फ़ु न्यूट्रॉन्स न हूंदा आहिनि, प्रोटॉन बि हूंदा आहिनि। हाणे डिफरेंस इन मासिस ऑफ फ्री न्यूक्लियर कॉन्स्टिट्यूट, हा इहो सही आहे, एंड बॉन्डेड न्यूक्लियस, माना जॾहिं बि जेके असांजा माना फ्री कॉन्स्टिट्यूएंट्स पार्टिकल्स आहिनि प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन उहे फ्री हुजनि, ऐं ॿियो जॾहिं बाउंड थियनि, माना बाउंड न्यूक्लियस ऐं फ्री कॉन्स्टिट्यूएंट्स पार्टिकल्स जो जेको मास हुजे उन्हनि में जेकॾहिं फ़र्क़ु थी थो वञे, माना जेके गॾु ऐं जुदा जे करे आहिनि त इन्हनि जो फ्री ऐं बाउंड न्यूक्लियस जे बुनियाद ते जेको मास डिफरेंस ईंदो उहो ई छा सॾिबो, मास डिफेक्ट। इन जे करे सी ऑप्शन करेक्ट आहे, छा आहे, सी ऑप्शन करेक्ट। क्लियर बाबा, शाबाश जी बाबा। हाणे ॾिसो अॻियां ॿियो क्वेश्चन त टू ट्रिगर फिशन process in 92 to 35 in a nuclear reactor one needs to use। सवाल जो मतलब इहो आहे टू ट्रिगर फिशन, माना फिशन प्रोसेस खे स्टार्ट कराइण जे लाइ, बिगिन कराइण जे लाइ, शुरू करण जे लाइ यूरेनियम मटीरियल जे मुताबिक़ न्यूक्लियर रिएक्टर में असांखे छा जी ज़रूरत पवंदी, स्लो प्रोटॉन्स जी, स्लो न्यूट्रॉन्स जी, फास्ट प्रोटॉन्स जी या फास्ट न्यूट्रॉन्स जी। ज़हन में रखो न्यूक्लियर फिशन स्टार्ट करण जे लाइ लाज़मी असां हिकिड़ो मटीरियल यूज़ कंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे मॉड्यूरेटर, ऐं उहो स्लो कंदो आहे छाखे, न्यूट्रॉन्स खे जेके फास्ट ईंदा आहिनि। छो स्लो कंदो आहे, ताकि उहो असांजो रिएक्शन स्टार्ट सही माना में थी सघे, माना फिशन रिएक्शन जेको आहे कंट्रोल थी सघे, ठीकु आहे। इन जे करे ज़हन में रखो स्लो न्यूट्रॉन जी ज़रूरत पवंदी टू ट्रिगर फिशन, ठीकु आहे, फिशन खे स्टार्ट करण जे लाइ स्लो न्यूट्रॉन्स जी ज़रूरत पवंदी आहे। क्लियर। अॻियां ॾिसो बाबा, न्यूक्लियस विद एन एक्सेस ऑफ न्यूट्रॉन्स में डीके, यानी रेडियो एक्टिविटी जे हिसाब सां, विद इमिशन ऑफ न्यूट्रॉन, अ प्रोटॉन, एन इलेक्ट्रॉन, अ पॉजिट्रॉन। वरी ॿुधो, चए थो त हिकिड़ो न्यूक्लियस आहे जंहिंमें न्यूट्रॉन्स जो तइदाद वधीक हुजे, माना न्यूट्रॉन वधीक हुजनि, प्रोटॉन घटि हुजनि। क्लियर। त में डीके उहो छा थो डीके करे सघे, ज़हन में रखो न्यूट्रॉन जेकॾहिं वधीक हूंदा त न्यूट्रॉन कन्वर्ट थींदो छा में, प्रोटॉन में। छा में, न्यूट्रॉन कन्वर्ट थींदो छा में, प्रोटॉन में। बिकॉज हाणे एक्सेस थिया न्यूट्रॉन, उहे चाहिनि था त असां उहो जेको न्यूक्लियस आहे उहो स्टेबल कयूं, त उहो न्यूट्रॉन छा में कन्वर्ट थींदो, प्रोटॉन में। जॾहिं बि न्यूट्रॉन कन्वर्ट थींदो आहे प्रोटॉन में त निगेटिव बीटा डीके थींदो आहे। छा थींदो आहे, निगेटिव, माना इलेक्ट्रॉन जी इमिशन करे छा थींदो, हू स्टेबल थी वेंदा आहिनि। क्लियर। स्टेबिलिटी बरक़रार रखंदा, त इन करे ज़हन में रखो एन इलेक्ट्रॉन जी इमिशन थींदी, छा जी, इलेक्ट्रॉन जी, यानी इलेक्ट्रॉन इमिट थींदो आहे। क्लियर, शाबाश। ठीकु आहे बाबा। हाणे ॾिसो अॻियां ॿियो क्वेश्चन, द लाइटेस्ट एलिमेंट विच एक्सहिबिट्स रेडियो एक्टिविटी इज़। इन सवाल जो मतिलबु इहो आहे त हेठियनि ऑप्शन्स मां कहिड़ो एलिमेंट नंढे में नंढो या हल्के में हल्को आहे जेको रेडियो एक्टिविटी प्रोसेस कराए सघे या रेडियो एक्टिव हुजे। क्लियर। हाणे छा हाइड्रोजन आहे, छा ड्यूट्रॉन आहे,
छा ट्राइटियम आहे छा हीलियम आहे? त असां चवंदासीं जेको हाइड्रोजन आहे उहो स्टेबल आहे, जेको ड्यूट्रॉन आहे उहो बि स्टेबल ई आहे, ऐं जेको ट्राइटम आहे उहो नंढे में नंढो आहे ऐं उहो अनस्टेबल हूंदो आहे। हीलियम वधीक आहे हिननि सभिनी खां, इन करे इहो लाइटेस्ट कोन था चई सघूं। इन करे असांजो कहिड़ो ऑप्शन सही आहे? सी ऑप्शन सही आहे, बिकॉज ट्राइटियम इज़ अनस्टेबल एंड रेडियो एक्टिव आइसोटोप। क्लियर बाबा? शाबाश। हाँ ॾिसो अॻियां, आइडेंटिफाई द यूज़ ऑफ रेडिएशंस। हाणे रेडिएशंस जा यूजेजिस कहिड़ा हूंदा आहिनि? छा पॉलीमेराइज़ेशन हूंदो आहे, छा स्टेरिलाइज़ेशन हूंदो आहे, एंड फूड प्रिजर्वेशन हूंदो आहे, या रेडियोग्राफी हूंदो आहे, या इहे सभई हूंदा आहिनि? त ऑप्शन तव्हांजे अॻियां आहिनि। छा ऑप्शन ए में सिर्फ़ 2 माना स्टेरिलाइज़ेशन ऐं फूड प्रिजर्वेशन खे नोट कयूं, क्लिक कयूं, या नंबर 3 ओनली यानी रेडियोग्राफी आहे, या 1 सिर्फ फर्स्ट ओनली माना फर्स्ट कहिड़ो? पॉलीमेराइज़ेशन आहे। क्लियर? या सेकंड एंड थर्ड ओनली यानी सेकंड एंड थर्ड ओनली। सभिनी में यूज थींदा आहिनि रेडिएशन, सभिनी में यूज थींदा आहिनि, इन करे ऑप्शन ई इज करेक्ट। क्लियर बाबा? शाबाश, नोट करे वठो।